हाणे आउं तोखे दवा ॾियां थो पर इहा सुम्हण खां पोइ खाइजां ऐं उथण खां अॻु में खाईंदे न त तोखे फ़ाइदो पइजी वेंदो। दवा अंदरि दम ॿाहिरि। माना असांजे हींअर ॻोठ जा छोकिरा तक़रीबन BA ताईं माना पहुता आहिनि। BA माना इहो गपल थी वेंदो उस्ताद जी बराबरि थी वेंदो कद बुत में। मुंहिंजा भाइटी आहिनि जान मुंहिंजे भाणे जन। तव्हांजा घणा आहिनि? असां मुंहिंजा बगा पण खीर जे लाइ बसि महिमान मन जे लाइ खीर आहे ॿियो न वड़े में खीर आहे मिले उतां खे खीर ॿार महिमान जे ॾाढो 5 किलो खनि ॾे थो। अॼु जेके वञी ॾिस न जीअं जे बि खीसे में तूं ॾिसंदे न का न का टेस्ट पई हूंदी या सीरप पियो हूंदो गोरियूं अॼु ॾींहं ताईं मूं सची पुछी अञा बि इहो आहे घर खणी तोख बुंडे ते सुम्हां त भई खावां पिया कुझु कोन थो पर अॼु ॾींहं ताईं मामा मूं सोपारी न खाधी आहे मूंखे रब मूंखे ॿियो त न छा पर मूं सोपारी न खाधी आहे। अल्हम्दुलिल्लाह इहो अलाह जा करम वॾा नेमत। तो दोस्तों अॼोकी वीडियो तमामु ख़ासि थियण वारी आहे छो जो हिन व्लॉग में मौजूदु आहे सिंध जी सूंहं ॻोठाणी ज़िंदगीअ जो सुकून ऐं सभ खां वधीक दिलि खे ख़ुशि कंदड़ खिल भोग ऐं मज़ाहिया ॻाल्हियूं। बनी केतिरी अथव? बनी मामा बसि अलाह ख़ैर करे तोरी कान थो बाक़ी गपल थी वेंदी बनीअ जा गपल थी वेंदा। जेकॾहिं अव्हां वीडियो आख़िर ताईं ॾिसंदव तव्हांखे असुलु मज़ो अची वेंदो त उन ॻोठ ताईं पहुचण लाइ हैदराबाद खां हलूं था सकरेंड। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ठीकु आहियो? उम्मीद त ख़ुशि हूंदो। अलाह साईं तव्हांखे आबाद रखे। सकरेंड जे तालके जे ॻोठ अबूड़ो लाखो में असां मौजूदु आहियूं। दोस्तों अॼु थोरो व्लॉग मुख़्तलिफ़ हूंदो। अॼु थोरो खिल भोग जो मूड आहे सो तव्हांखे हिकिड़े अहिड़े किरदार सां मिलंदा आहियूं था जंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी तव्हां ख़ुशि थी वेंदो। असांजी कोशिशि आहे त सिर्फ़ु तव्हांजी दिलि विंदराइजे ऐं तव्हांखे कुझु ख़ुशियुनि जा मौक़ा कुझु लम्हा फ़राहम कजनि त हलूं था उन किरदार सां मिलणु। तव्हांखे अॻिते ॿुधायूं था उहो केरु आहे। पंहिंजो चैनल सब्सक्राइब करे वठो। दोस्तों सकरेंड तालके जो ॻोठ अबूड़ो लाखो ऐं उन जी हिकिड़ी असांखे क्लिनिक नज़र पई अचे अस्पताल नज़र अचे पई उते केरु वेठल आहे उन सां मिलूं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं ख़ुशि आहियो? ख़ुशि आहे कहिड़ो सही आहे। नालो छा आहे साईं तव्हांजो? माण्हू मार साईं। माण्हू मार माण्हू था मारियो साईं बसि गरीबत जे करे बसि बचूं था जेके अचनि था न हा कोन बचनि था पोइ अचनि था पोइ बि साईं हिते जेको पायो न इंशाल्लाह ईअं पाणी पथड़े जीअं मच्छी पाणी खां ॿाहिरि पथड़े न पोइ बि अचनि था तव्हां इलाज कराइण। हितां को बची कोन वियो आहे हा मरीज़ बची वियो दोस्तों मरीज़ पहुची वियो आहे। हाणे डॉक्टर साहिबु इलाज त शुरू करे हिन जो। अब छा थियो? नांग खायो? नांग खाई दो नांग। हाँ ज़बान ज़बान कट वड़ी वढणी पवंदी आहे भाई ज़बान। हाणे आउं तोखे दवा ॾियां थो पर इहा सुम्हण खां पोइ खाइजां ऐं उथण खां अॻु में खाईंदे न त तोखे फ़ाइदो पइजी वेंदो। दवा अंदरि दम ॿाहिरि। मुड़ुस न मरे तव्हां पीउ जो पुटु न आहियां बाबा। हाणे रख अथई नेरानू धूड़ में लेटी ॿ टे फेरा तुंहिंजी खट वांदी पवंदी बाबा केरु कोन हूंदो। दोस्तों हीउ जेको डॉक्टर माण्हू मार डॉक्टर माण्हू मार असली डॉक्टर न आहे पर तव्हांखे हिन जे फ़न जी थोरी झलक असांखे ॾेखारणी हुई तंहिंजे करे हिन साईं डॉक्टर थियण जो ड्रामो कयो ऐं हिन नौजवान जेको आहे सो मरीज़ थियण जो एक्टिंग कई। हाणे अॻिते वधूं था।
तव्हांखे तारीफ़ करायूं साईं जो अली शेर लाखो ऐं हितां जे ॻोठ जो मौजूदु माण्हू आहे, मौजूदु शख़्सियत आहे ऐं थोरो ज़मीदार बि आहे, मालवंद बि आहे। उहो मुरझायल चेहरनि ते मुर्कूं विखेरे छॾींदो आहे ऐं पाण सफ़ा कोन खिलंदो आहे। ईअं छो भला? साईं सची पुछो न, माल बंदे सां रिज़्क़ सां माल सां असांखे एॾो शौक़ु आहे। हाणे ॿियनि माण्हुनि ते ॻोठनि में वेंदो न, हिकिड़े ॾींहं जी बि रसी कान हूंदी, पर असां वटि 5 ॾींहंनि जी रसी पई हूंदी। 5 कोतो बि कोन कंदो, पर पई हूंदी। असां चऊं मथां को महिमान अची वञे, उन जे लाइ पंहिंजे ओता खे हिसाब सां रखंदा आहियूं। अच्छा अच्छा, ठीकु आहे। हाणे साईं ओता ते हलूं था, कचहरी कयूंसि था। हलो हलो। त दोस्तो, सकरन खां कुझु ई किलोमीटर परते आहे ॻोठ अबूड़ो लाखो। उते मामे अली शेर लाखे जी ओताक ते असां पहुची आहियूं। कचहरी शुरू थी वई आहे, संगत वेठी आहे। साईं गुलाम कादर चांडियो बि आहे, भाऊ हनीफ़ कीरियो, ॿिया शाह साहब आहे, मंज़ूर लाखो आहे। हीअ सभु हिते जा ई ॻोठाणा आहिनि। लाखा आहिनि, के सैयद आहिनि, के चांदिया आहिनि। सो हाणे कचहरी शुरू कयूं था। मामा कहिड़ा हाल आहिनि? तबियत सही आहे? कीअं बि गुज़रे ज़िंदगी? अलाह जा करम रब सां तव्हां ख़ुशि आहियो, तबियतूं ठीकु आहिनि, ॿियो ख़ैरु आहे? सभु ख़ैरु आहे। थोरो ॻोठ जो तारीफ़ करायो। साईं असांजो हीउ ॻोठु आहे अबूड़ो लाखे हिसाब सां, पर असांजे ॻोठ में पीर पे वेठा आहिनि, सैयदनि जा 2 घर आहिनि, असीं लाखा पाण में। असुल ॻाल्हि आहे त हीअ ओताक जो माहौल जे हिसाब सां अलहमदिल्ला असीं शुक्रदा कयूं, असांखे तइलीम न पर तरबियत मिली। तइलीम घटि पर तरबियत घणी मिली। तरबियत जॾहिं दोस्तनि सां दरगाह ते ॿिए सां वेठासीं, उन हिसाब सां असांजी जेका बि ज़िंदगी गुज़री आहे त असां पंहिंजे तबियत खे मज़ा या हिसाब सां घणो कुझु इस्तेमालु कयूं। इहा तरबियत आहे, इहा तरबियत आहे न साईं। साईं ॾिसो न, तव्हांखे सभु तरबियत ॿी भली ॾींदा, परेशानी करण वारी ॾींदा, पैसनि मिलण वारी ॾींदा, मोतबर थियण वारी ॾींदा, पर मुड़कण वारी तरबियत ॿी आहे न। मुड़कण वारी तबियत मज़ा या मज़ा आहे। पोइ इहो तव्हांखे कंहिं तरबियत ॾिनी आहे? सही आहे। असांजे बाबा मरहूम खे हाणे चऊं वधीक कोन था चऊं त गुज़ारे विया, पर उन जे हिसाब सां माण्हू ई नड़ बेथ वारा जेके हूंदा, इन्हनि जी बि पंहिंजी दुनिया हूंदी अथई। उन्हनि जा वरी सावण फ़क़ीर जा बेथ जा, इन्हनि जा वरी पंहिंजे हिसाब सां हूंदा आहिनि। उन्हनि जो वरी चवण जो अंदाज़ सही रिढूं मुंहिंजे राज जूं पयूं बोणनि में वड़कनि, रिढूं मुंहिंजे राज जूं पयूं टमाटनि मुंहिंजे चरनि, रिढूं मुंहिंजे राज जूं ॿधियो वांचूं, पायो कांचूं, अचो होटलनि में वेहनि, पर रिढूं मुंहिंजे राज जूं पयूं बसिनि मुंहिंजे चढ़नि। रिढूं मुंहिंजे राज जूं थियूं वॾेरनि साण विढ़नि, रिढूं मुंहिंजे राज जूं थियूं इलेशन मुंहिंजे अचनि, केसरीअ जो सावण चवे मरी वियूं मुख़्त। ए भलो मुंहिंजो पापो पूननि सां गॾु मरी वियो, सड़ीअ जो सावण। इहे बेथूंदा अॻे। दोस्तो, मामा अली शेर जी कचहरी था ॿुधो पिया। दोस्त बि ॾाढो इंजॉय कनि पिया। इहे ख़ासि तौर हीउ चांडियो जेको आहे न, वॾनि छपरनि ऐं हल्की ॾाढ़ी वारो इहो चांडियो ऐं देरा बुकटी टोपी पाए वेठो आहे, इनखे ॾाढो मज़ो अचे। सो मामे त हाणे वरी कचहरी खे थोरो अॻिते वधाईंदा। मामा पोइ थर बि तव्हां घुमी आहियो, उतर छो घटि था वञो? ॿुधो आहे तव्हां उतर ते वरी हालतुनि जे हिसाब सां। हा, पोइ ॿियो तव्हांजे सिंध जो पसंदि जो इलाइक़ो कहिड़ो आहे भला? पोइ असांजे सिंध जो पसंदि जो त माशाल्लाह हीउ पंहिंजो इलाइक़ो आहे, इन खां वधीक ॿियो कोन्हे। सजण ई साणे खे अनासीअ विसरे, पर असांखे हक़ीक़त में घुमण फिरण जे हिसाब सां थर बदीन ऐं थर मिठी थरपारकर, इहो इलाइक़ो असांखे इंसानत जे हिसाब सां ॾाढो भलो लॻो, जंहिंमें इंसानत हुजे। वॾा अदीब माण्हू पेॾे रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त हाजी अहमद मलाह जेको क़ुर शरीफ़ जो पूरो तर्जुमो शाइरीअ में करणु वॾो बुज़ुर्ग रहियो। एॾे तव्हांखे मां गुलाम क़दर वेंदो, इन इलाइक़े में 100 माण्हू मिलंदा न, 100 मंझि 80 माण्हू तव्हांखे लतीफ़ जा पार्कूं मिलनि, पर महिमान नवाज़ी एॾे ई सुठी आहे। उन हिसाब सां उते थर जो असांखे इलाइक़ो ॾाढो वणियो। मामो अली शेर रॻो ईअं न सम्झो त रॻो खिल भोग करे ॼाणे थो, मज़ा या हुनजी तबियत आहे, पर ॼाणू माण्हू बि आहे। माना हिकिड़ी सुगड़ाइप जेका आहे उहा तव्हां पेरोडी वारी, पर असुलु जेका सुगड़ाइप आहे उनजी बि थोरी घणी ॼाण अथसि। सो हिकिड़ो संजीदा इंसान बि आहे, पर खिल, पर घणी तव्हां मश्किरी घणी कयो था न बाबा। ज़रूरी आहे असांखे, ॾिसो न, ॿिए खे असांखे पंहिंजे रूह खे राज़ी करिणो आहे। ॿिए मसइले में असांखे केॾा वञणो ई कोन्हे साईं। असीं ॾिसो, अॼु जंहिंखे वञी ॾिस न, जंहिंजे बि खीसे में तूं ॾिसंदे न, का न का चेष्ट पई हूंदी।
जा सीर पियो पियो गोरी अॼु ॾींहं ते मूं सची बची अञा बि इहो आहे घर खणी तोखे बुंडे ते सुम्हां त भाई खावां पिया कुझु कोन थो दवा ववा कुझु कोन खाओ माण्हू कहते न अदा उथण साण ऐं दवा फलाणी पियो आहे ऐं वञा उथण साण कुझु घर जा ॻाल्हाइण खाईंदो आहे ॿियो कुझु कोन खाओ जेका रही आहे न उन हिसाब सां मामा पंहिंजे हिसाब सां असांजा मोहबत आहे इन कंहिंजो आहे हाँ दोस्तों साईं गुलाम कादर चांडियो जो कचेरी करणु चाहे थो कि साफ़ या सकरनि जो वॾो बल्कि सिंध जो हिकिड़ो तमामु नामियारो साफ़ आहे वरी कद काठ वारो माण्हू आहे मुंहिंजो ईअं सम्झो त भाउ आहे वॾो ऐं आउं सम्झां थो जेके कचेरियूं आहिनि असांजूं हाणे आहिस्ते आहिस्ते उहो कचेरियुनि वारो रुझान ख़तमु थींदो थो वञे ऐं अव्हां जहिड़ा ई माण्हू आहिनि अनमोल माण्हू तव्हां अनमोल आहियो अलाह तव्हांखे सलामती ॾे तव्हां पंहिंजी ज़िंदगी में मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रिया हो ऐं खिल भोग इहे सभु शयूं हिकिड़ो ट्रेंड आहे तव्हांजो ऐं हुन सां अलावा जीअं हरफ़ान भाउ ॿुधायो त आहियो तव्हां छा था सम्झो त हिन अहिड़े ॿुसट वारे माहौल में पंहिंजो पाण खे रुॻो ख़ुशि रखणु केॾो वॾो मसइलो आहे जीअं लतीफ़ साईं चयो त रोअण सां रिझे त राति जो ॾींहुं रोअण पर उन सां कोन थो रिझे अथुरु रिझण ऐं दिलि खे राज़ी करणु इहा हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कान्हे का वण आहे तव्हां ॾिसंदव पाण उस झले ॿिए खे छांव थो ॾिए असांजे दिलि मां बि असांजी नंढी फैमिली आहे जंहिंखे जेतिरो वास्तो आहे असां वटां पवंदा पर असां इन सभिनी शयुनि खे दरगुज़र करे हर कंहिं माण्हूअ खे मुर्काए खिले वठूं था खिली ॾिसूं था त असीं चवंदा त ज़िंदगी जे गुज़ारणी आहे जीअं दादन साईं चयो आहे त दिलि खे कजे ख़ुशादो न गुज़रीअ जो ग़म कजे दिलि खे कजे ख़ुशादो न गुज़रीअ जो ग़म कजे घटि वधि न कंहिंखे चइजे पियो पंहिंजो कमु कजे थोरे जीअण लाइ दुनिया में दादन पंहिंजो न की संजो हयातीअ जो ग़म कजे दोस्तो मामे जी औताक़ ते वरी मोटी था अचूं थोरो मामे जी ख़्वाहिश आहे त थोरो ॻोठ जो हल्को फुल्को चकर हणूं माल बथसि उहो बि ॾेखारे थो सो मामा घणा घर आहिनि ॻोठ में ॻोठ में मामा थी वेंदा 200 खनि 150 200 घर थी वेंदा माशाल्लाह पोइ स्कूल त हूंदो 200 स्कूल आहे अल्हम्दुलिल्लाह प्राइमरी स्कूल राति जो खुलियल आहे स्कूल सुठो आहे पढ़ाईअ जे हिसाब सां तव्हां ॾिसो न हूअं सीरियसली ॿुधायो इहो त ठीकु आहे अचे थो पढ़ाई सुठी आहे हा। माना असांजे हींअर ॻोठ जा छोकिरा हा। तक़रीबन BA ताईं हा माना पहुता आहिनि पहुता अल्हम्दुलिल्लाह BA माना इहो गपल थी वेंदो उस्ताद जे बराबरि थी वेंदा पर कद बुत में अबा मारनी गांव का कढ पहिरीं साहब अला अच्छा मारनी गयो हा जेका साहब खे मामा माशाल्लाह हा मामा माशाल्लाह ये माल मारू मंद अच्छा ज़बरदस्त ओए माल जो माना शौक़ु आहे शुक्र आहे हिते असांजा जेके बि घर आहिनि न हा। माना ॻोठ में 5 8 ढोर 50 ढोर ताईं सभु कंहिं वटि आहिनि पर हीअ सभु तव्हांजा आहिनि मुंहिंजा भाइटियुनि जा मुंहिंजे भाणे जन तव्हांजा घणा आहिनि असां मुंहिंजा बगा पण खीर जे लाइ बसि महिमान मन जे लाइ पाड़े में खीर आहे ॿियो न वाड़े में खीर आहे मिले उतां खे खीर ॿार महिमान जे ॾाढो 5 किलो खनि ॾे थो गाबो खीर के ॾींदे महिमाननि जे लाइ उन्हनि जे लाइ माल वंदा माण्हू न हूअं सीरियस ॿुधायो संजीदा थोरो थियो माशाल्लाह पंहिंजो आहे माल पंहिंजो सभु तव्हांजो आहे पाडो माशाल्लाह। पाड़ो पंहिंजो बनी केतिरी अथव बनी मां बसि अलाह ख़ैर करे तोरी कान थो बाक़ी गपल थी वेंदी बनीअ जा बि गपल थी वेंदासूं अलाह ख़ैर करे को आहे किथे हाली त दरिया में ॿी जेका असांजी जेका मुंहिंजी घणी ज़मीन जेका आहे न हा। हिन रोडनि में रेल में या इस्पताल सां इहे सभु मुंहिंजी पंहिंजी माइटनि जी ज़मीन या ॿिए कंहिंजी कान जेके रेलूं गवर्नमेंट जी जेका बि ज़मीन इहा मूं ॾिनी आहे बाक़ी असांजे पाकिस्तान ते पहिरीं ज़मीन हुई कान का असांजे वॾनि ॾिनी दोस्तो तव्हां ॿुधायूं त मामो किल भोग करे पियो मर्ज़ी तव्हां ॾिसी अंदाज़ो लॻाए सघो था हिन जे माल मां त मामो मालवंदा माण्हू आहियूं मालवंत माण्हू बि आहे ज़मीदार बि आहे सन में अथव बनी किथे अथव बनी मां हासन जे भरिसां ई आहे हा पहिरीं तव्हां ॿुधायो कहिड़ो ज़िलो कराची ज़िलो हूंदो तॾहिं तहलको कराची ज़िलो ज़िलो कराची तहलको कोटड़ियो तॾहिं खां बनी आहे तॾहिं खां वॾी आहे माना मुंहिंजे पर उहा पर अल्हम्दुलिल्लाह 77 साल खां पोइ वरितमि अच्छा। उते पंहिंजो आख़िरी ग़रीबाना कठा सन में सन में हिते हीप आहे हा, माशाल्लाह। हाणे वरी हलो थोरा असांजे घोड़ीअ जो शौक़ु कयो अथऊं उहो बि ॾिसो हा मज़ो हिते बनी कोन अथव हिते बि आहे वण त ॾाढा फर्स्ट क्लास बीठा आहिनि अल्हम्दुलिल्लाह इहे कंहिंजी आहे बनी वणनि में मूंखे केरु कोन झले माशाल्लाह साईं वतन वाह वाह वणकार बि लॻी पई आहे हिन ॻोठ में दोस्तो दुकान बि आहिनि भाॼी बि रखी आहे दर्ज को बि दुकानु आहे मामे जे ॻोठ में
माना इहा थोरी घणो सुख आहे इहो, हा मामा? मामा हर शइ माशाल्लाह असांजो ॻोठ हा। ग़रीबाणी सभ पर तइलीम खां तरबियत खां वधीक तरबियत ॾियनि था। तरबियत असांजा छोकिरा आहिनि घणा पढ़ी वेठा आहिनि हींअर माशाल्लाह 12 छोकिरा असांजा ऑफिसर बि थी विया आहिनि, मोटरी में आहिनि, कुझु ॿिया स्कूलनि में मास्तर आहिनि। अच्छा, माना हींअर अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु आहे। सही है। अचो किथे असांजो दोस्त आहे। वालेकुम अस्सलाम। अचो साईं सां मिलो। अचो हा दोस्त आहे असांजो। वाह कुछ है। अबा वॾे वेठो न गाॾी जे परे कयो। वॾे माना वॾे माना वालेकुम अस्सलाम। साईं छा हाल आहे? कुछ है? मामा कहिड़ा ख़ुशि आहे? वाह कुछ है। मां अचो घोड़ी ॾिसूं। घोड़ी अचो अचो पहिरीं घोड़ी ॾिसूं। अचो घोड़ी का अहिड़ी स्पेशल आहे? हा हीअ असांजो डॉक्टर। अच्छा, तो फ़िलहाल डॉक्टर मानी में खाईंदा। मां इहा घोड़ी किथां हथु कई अथई? मामा ही घोड़ी असांखे पंहिंजे ख़फ़्ते जे हिसाब सां। सही आहे माशाल्लाह। ॻोठ त भलो आहे तव्हांजो। वॾे शाहनाज़ घोड़ी। दोस्तो मां अली शेर लाखे जे ॻोठ अबूड़े इलाइक़े में आहियूं। बाबा संदन जो सामान लाओ बाबा। ही पंहिंजा जेके विचोली सिंध जा बल्कि सॼी सिंध में तक़रीबन ॻोठ अहिड़ा ई हूंदा आहिनि। अवा गाबा भर यासर गाबा भर। कंहिंजो आहे? हा पर हिकिड़ो गाबो घणे हूंदो? तमामु अली शेर लाखे ॻोठ में मौजूदु आहियूं ऐं माशाल्लाह ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। सियारे जी शुरूआत आहे, न त हिन वक़्तु नवाबशाह ज़िले जे तालुके सकरन में तव्हां गर्मी छा था भायो मामा? पोइ गर्मी में हिते हूंदा आहियो या ॾाढा हूंदा आहियो लाड़? न गर्मीअ में बि हिते न गर्मी असां एतिरी असां महसूसु करे कोन कई आहे का वॾी गर्मी आहे। छो जो असांजा वॾा जेके बुख वेगे मार गर्मी वेगे कोन मार जे ॿियनि माण्हुनि जा मरनि था नी असां वटि अल्हम्दुलिल्लाह गर्मी एतिरी कान्हे का। अच्छा मामा निम जो वण तव्हां वटि वधीक आहे माशाल्लाह। मां हीअ पाणी वाटर हिते भाई हा हिते भले सो मामे जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधो पिया। ॻोठ जे नज़ारनि मां मज़ो वठो पिया। ॾाढो फर्स्ट क्लास माहौल लॻो पियो आहे। तव्हांखे अलाए कीअं पियो लॻे? हिते हिते हीअ जेका दरगाह पीर महावलीअ जा ॻोठ असां हक़ीक़त में बिना मामा भोग जे असां दुनिया जा गव्या तव्हांखे ॾिठा पूरा दरगाह ते ऐं हिते हींअर सनम मारवी जेका चए पई तव्हां पंहिंजे हिसाब सां पर 4-4 5-5 रातियूं लागी थो दरगाह ते। छो आहे भैया? 5-5 रातियूं लागी थो माना इहे बि न माना हिन दरगाह ते वॾो कुझु गंज थियो माना पंहिंजे ॻोठ जे हिसाब सां। मामा ॻोठ तव्हांजी घोड़ी खे संज पिया लॻनि? मामा थोरो चकर ॾियो न। हा हीअ सही घोड़ी अलाह तो हाँ स्पेशल आहे छा भला? मामा हिन ते चढ़ी वेंदे न रला मुसीबत खला पटको कच्छे वो छुंगारे कान पवंदी साईं। भल तो पटको ते पट कंदे गए हुआ मां ये घोड़ी अचो अचो वेठा है पे तो घोड़ी चढ़े घोड़ी चढ़े घोड़ी तमामु भली आहे। अच्छा ईअं कोन्हे को ही तव्हांखे को नए माण्हू सां मिलणा आहियूं त मामे अली शेर जी सॼी सिंध में माशाल्लाह हक़ आहे। सिंध में लखे माण्हू सुञाणनि था पर उत्तर वारी साइड घटि थो वञे। हाँ घोटकी भला घोटकी घोटकी भला घोटकी वो उत्तर में कोन्हे या? उत्तर में आहे पर उहे पोइ ही डॉक्टर ॾिसो हाली महिरबानी डॉक्टर हथ ते मिलाए डॉक्टर सां। अल्हम्दुलिल्लाह ॻोठ जो ऐं हिन जे आहे खां पोइ वरी असांजे वॾनि जी क़बरूं तोखे ॾेखारियां थो दवा खां पोइ जेको फ़ाइदो पियो आहे उहो तव्हांखे ॾेखारियूं था अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे भाउ तव्हांजो? तव्हां डिस्पेंसर या डिस्पेंसर? दोस्तों अॼो की वीडियो खे हिते ई दंग कजे थो। बाक़ी अहवाल ईंदड़ वीडियो में अव्हांखे मिली सघंदा त कीअं मामो अली शेर ज़रे घटि घोड़ीअ तां किरियो हो। पोइ कीअं असल सवार मामे खे अची ॿुधायो त घोड़ी हीअं डोड़ंदी आहे। अॼो की वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। दोस्तो असांजी कोशिशि हुई त पंहिंजी वीडियो में अख़लाक जे दायरे अंदरि बिना कंहिंजी दिलाज़ारीअ जे खिल भोग खे शामिलु कजे त जीअं कुझु परेशानियूं ऐं ग़म दूर थी सघनि। वीडियो अव्हांखे अलाए कीअं लॻी ॿुधाइजो ज़रूरु। वॾी महिरबानी। सदाईं गॾु। माखी ॾुध हूंदो पक।
मक्खन पा दे